पर जे अबड़ा रोड ते वाक़े मस्तोई पाड़े मां नौजवान भेनरूं काइनात 15 सालनि जी बसमा मीरजत मुबैना अगवा थी वयूं आहिनि। मोगुई नारिन जे चाचे सभागो खान मीरजत सिटी थाणे ते 7 ॼणनि इमरान लाशारी, हसन लाशारी, गुल हसन अताउल्ला, मोहम्मद सिद्दीक लाशारी ॿिनि अणसुञातल जवाबदारनि मथां अगवा जो केस दाख़िल करायो आहे, जंहिंमें हिन ॼाणायो आहे त जवाबदार मोहम्मद सिद्दीक लाशारी सां असांजी पुराणी मिटी माइटी थियल आहे। 21 अगस्त ते राति जो देर सां मथियां जवाबदार असांजे घर में घिरी हथियारनि जे ज़ोर ते मुंहिंजी 17 सालनि जी नुंहुं काइनात, ज़ाल सरदार अली ऐं 15 सालनि जी भाइटी बसवा धी सोनो खान मीरजत खे अगवा करे घर ॿाहिरां बीठल डाटसन में विहारे खणी विया आहिनि। कंबर मां मुबैना अगवा थी वियल नारी काइनात मीरजत सोशल मीडिया ते बयान ॾींदे चयो त मां इमरान लाशारी सां पंहिंजे मर्ज़ी मूजिबि परिणो कयो आहे, जेको रिश्ते में मुंहिंजे माउ जो सौटु आहे। माइटनि मां ख़तरो आहे, तहफ़ुज़ ॾिनो वञे। अहिड़ो बयान वीडियो हे संदसि प्रेमी इमरान लाशारी बि ॾिनो आहे, जेको वीडियो में साणसि गॾु आहे। मुबैना अगवा थी वियल नौजवान नारी काइनात जो मुड़ुसु सरदार अली मीरजत निकाहनामो साण करे प्रेस क्लब अची साफ़ हिन खे ॿुधायो त मूं काइनात सां हिन साल जे 1 अगस्त ते शादी कई हुई। हू मुंहिंजी घरवारी आहे, रिश्ते में सौटु आहे। खेसि भेण समेत ज़बरदस्ती अगवा करे खणी विया आहिनि। मूंसां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन शोएब अहमद खोसो सां गॾु मोहम्मद मिठल, कोशिश डिजिटल, कंबर।